अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अत्बाइहि अजमईन इला यौमिद्दीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीज़। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दिल मोहब्बत सादू चल पड़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां समूरन जी कामयाबी पंहिंजे दीन पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते ते रखी। अल्लाह जे दीन महबूब मुस्तफ़ा जे रस्ते खे छॾे इंसान कामयाब नथो थी सघे। एक मेरे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सहाबा सब मौजूदा, अल्लाह जे नबी फरमायो तव्हां सब जन्नत में वेंदो। फरमाई उहो जन्नत में न वेंदो जेको जन्नत जे वञण खां इनकार करे। सहाबा अर्ज़ कयो, या रसूलल्लाह कहिड़ो माण्हू बदबख्त आहे जेको जन्नत जे वञण खां इनकारी आहे? कोई माण्हू मोचारो चंडरो चवंदो मां जन्नत में न वञा, सब को चवंदो जन्नत में। सहाबा अर्ज़ कयो, साईं कहिड़ो माण्हू आहे जेको चवंदो मां जन्नत में न वञा? अल्लाह जे नबी फरमायो, जेको मुंहिंजी ताबेदारी कंदो मुंहिंजे रस्ते ते हलंदो उहो जन्नत में वेंदो। जेको मुंहिंजे रस्ते खे छॾे थो उहो जन्नत जे वञण खां इनकारी। समझ में आयो, अल्लाह जे नबी जे रस्ते ते जिंदगी गुज़ारियूं उहो रस्तो जन्नत ताईं पहुचाईंदो। अल्लाह जे नबी जे रस्ते खे छॾींदासीं ॿियो रस्तो शैतान जो आहे, उहो रस्तो वञी जहन्नम में फिटी कंदो, जन्नत ताईं पहुची न सघंदासीं। उनजी सॼी मिसाल हे तव्हांजे भरिसां रोड आहे न, सखर वञो, हेॾे ॾखिण वञूं त सखर, ऐं हेॾे वञूं त काॾे वेंदो आहे शिकारपुर। इहे त ॾिठल आहिनि। हाणे हिकिड़ो माण्हू वञे थो, इरादो अथसि मां शिकारपुर वञा, ॿाहिरि स्टान लखी वारे ते बीठो, वेगन आई उहा सखर थी वञे। हाणे चढ़ी वेठो वेगन ते, वञिणो काॾे आहे? शिकारपुर। वेगन उन ते चढ़ियो आहे जेका सखर थी वञे, रस्तो ॿियो अथई। हाणे तस्बीह कढी ज़िक्र करे अल्लाह खां दुआऊं घुरे, रब साईं मूंखे शिकारपुर पहुचाए। वञे काॾे थी वेगन? अब इहो काॾे पहुचंदो? शिकारपुर पहुची न सघंदो। ईअं ई सम्झो, अल्लाह जे नबी जे रस्ते खे जेको छॾे ऐं शैतान वारो रस्तो वठे, हाणे दुआऊं घुरे त रब साईं मूंखे जन्नत में पहुचा, त उहो जन्नत में पहुची न सघंदो।
अल्लाह से तरह असां खे पाबंद बनायो। फरमाई लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, मुझे महबूब जो रस्तो सुहिणो, कामयाबी निजात मुझे महबूब जे रस्ते में आ। वो रस्तो वठो तो इंसान जिंदगी पूरी कंदो जन्नत में। हिकिड़ो सहाबी आहे, अल्लाह जे नबी जो सहाबी हज़रत अमर बिन जमूह, उन जो इब्तिदाई दौर 70 साल कुफर जी जिंदगी में गुजरे, पैर खां माज़ूर कुफर जी जिंदगी। बुतन जो पुजारी, बुत ठाहे घर में रखी, खुदा समझी उनकी बंदगी इबादत करे। इत्तिफाक अल्लाह जो एड़ो थियो, पुत्र मुसलमान, प्यू काफरा, पुत्र मुसलमान। पुत्र ॾिठो अबो आहे, ॿियो छा करे, जहिड़ो न करे सघे, वो घणो सम्झाए, सम्झ न आई। पुत्र अहिड़ो कमु कयो जो राति जो उथी पियो निंड पियो आहे, उन्ही जे बुत खे खणी ॿाहिरि फिटी कई, वरी गंद में फिटी कईसि। सुबुह जो उहो पियो पोड़ो उते ॾिसे त वञ बेड़ा, मुंहिंजो ख़ुदा को मान बुत जी पूजा पियो ॻोल्हे ॻोल्हे लधई, तो गंद में पियो आहे, धोई साफ़ करे घर में रखी। हाणे सम्झो अल्लाह जे नबी जे रस्ते ते न आहे, अल्लाह जे नबी जी सोहबत न आहे, अल्लाह जे नबी जी तालीम नथो वठे, अकल कमु नथो करेसि, उन बुत खे ख़ुदा चवे थो, पर अकल इहो कमु नथो करेसि त हिनखे वञी कंहिं गंद में फिटी पियो आहे, इहो जेको पाण खे बचाए नथो सघे, ख़ुदा कीअं थी। धोई साफ़ करे घर में रखी, वरी इबादत शुरू। वरी पुट खे मौक़ो मिलियो, ॿी राति बि खईंसि, वरी मौक़ो मिलियो, टी राति बि खईंसि। हाणे पियो तंग थियो कुराड़ो, हाणे पहरो ॾियणु शुरू कयो। पहरो बि साईं पोड़ो माण्हू कान हूंदी, 70 साल उमिरि आहे, थकी पियो। हाणे फ़ैसिलो कयूं त बुत जे भर सां तलवार रखी, उन ज़माने में तलवार कलाश न हुई। हाणे उन खे चवे थो बुत खे त तूं ख़ुदा आहे, हाणे पंहिंजी हिफ़ाज़त पाण कर, मां पोड़ो आहे, थकी पियो आहे। अकल कमु नथो करे त जेको पंहिंजी हिफ़ाज़त नथो करे, उहो ख़ुदा कीअं थींदो। आख़िर राति जो वरी पुट खे मौक़ो मिलियो, उहो त मुसलमान हो। अहिड़ो कमु कंहिंजो, तलवार रखी आहे, बुत खणी ॿाहिरि ॻोल्हे ॻोल्हे को ढूंढ लधई, कुतो मुओ पियो, उन बुत खे कुते सां ॿधी छॾियो। मोटी आयो घर, सुबुह जो अमर आहे, उते ॾिसे त वरी बि गुम आहे, तलवार पई आहे। वरी ॻोल्हा शुरू कयो, ॻोल्हींदे ॻोल्हींदे अचे ॾिसे त उहो बुत कुते सां ॿधो पियो, कुतो बि मुअल हो, ढूंढ। हाणे दिमाग़ खे धक लॻो, हाणे दिमाग़ खुलियो त जेको पंहिंजी हिफ़ाज़त नथो करे सघे, जेको कुते मुअल सां ॿधो पियो आहे, इहो ख़ुदा नथो थी सघे। हाणे पुट खे चई जल्दी कर, मोहम्मद मुस्तफ़ा जी झोली में पहुचाए, अल्लाह जी रहमत हासिल करे आयो, कलमो भरे मुसलमान थियो। हाणे 70 साल कुफर में गुज़ारे, पोड़ो, हाणे मुसलमान थियो। थोड़े वक्त खां पोइ जंग जो ऐलान थियो, अल्लाह जे नबी जंग जो ऐलान कयो, ओहद जी जंग। हाणे हे बि तैयार थियो, घर में पुटनि चयोसि तूं पोड़ो आहे, 71 साल में दाख़िल थियो आहे, जंग खां माज़ूर आहे, दुश्मन सां विढ़ण जहिड़ो न आहे, तूं घर संभाल, असां जिहाद ते वञूं था। पुटनि सां जहिड़ो की मां जिहाद ते न ठहिया। आख़िरकार अल्लाह जे नबी वटि आया, महबूब मुस्तफ़ा वटि ॿई जहिड़ो पुट पियो खणी। पुट जो इहा ई दरख़्वास्त, साईं तव्हां सम्झायोसि त जहिड़े जहिड़ो न आहे। नबी साईं बि फरमायो ज़बातो ते जिहाद फ़र्ज़ कोन्हे, तूं माज़ूर आहे, माज़ूर ते फ़र्ज़ न। हाणे पोड़ो छा थो चवे माज़ूर? अल्लाह जे नबी खे दरख़्वास्त कई, साईं हाणे मां कलमो भरियो आहे, मां मुसलमान थियो आहियां,
तव्हांजी सोहबत आई मिली आहे मुंहिंजो ईमान चवे थो मां तव्हां अल्लाह जे दुश्मन तव्हांजे दुश्मन ऐं अल्लाह जे दुश्मन सां विढ़ा मां शहीद थिया इन्ही माज़ूर पेर सां जन्नत जे ज़मीन जो सैर नबी साईं इजाज़त ॾिनसि मुंहिंजे पुट खे चइबा छॾियोसि जिहाद कर लेकिन दादो जंग जे मैदान में आयो उहद वारी जंग में शहीद थी वियो अल्लाह जे नबी हज़रत अमर बिन जुमू जे पुट खे चवे थो त मां अखियुनि सां ॾिसां थो तुंहिंजो पीउ अमर बिन जुमू जन्नत जे ज़मीन बागन जो सैर थो करे पर पेर माज़ूर न अथसि ॿिन्ही पेरनि सां सलामत आहे जन्नत घुमे मन अल्लाह जे नबी जे रस्ते ते अल्लाह जे महबूब जी सोहबत अख्तियार कई 70 साल वारो कुफर अल्लाह साईं नबी जे उन रस्ते पंहिंजे दीन ते हलण जे करे 70 साल जो कुफर मेटे छॾियसि जन्नत में अमर बिन जुमू अल्लाह से तने पापन के फरमाई लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना मुझे महबूब जे रस्ते ते हलो अल्लाह जे नबी जो रस्तो तो कामयाबी जो रस्तो उन रस्ते के चलींदो तो दुनिया भी तबाह आखिरत भी अब जन्नत सस्ती भी मिले थी सहजी भी आए तकलीफ भी कोने अल्लाह जे नबी जे दस उनजे तालीम अल्लाह जे नबी जे रस्ते ते हलूं जन्नत असांजे घर में अब जन्नत बाहर कोने जो लखी वारो वने त मां मदीने में जन्नत वठी अचां जन्नत बाहर को जन्नत घर में लुकमान हकीम वडो ताना हिकड़े भेरे पुट पंहिंजे खे चई त मांखे ज़रूरत आहे जन्नत जी मिट्टी खणी जन्नत जी मिट्टी खणी आ पुट चयो हा बा खणी थो अचां तव्हां खणी अथव पर न है वेझो आहे लुकमान हकीम जो पुट वियो सिधो घर माउ हुयसि कुरानी लुकमान हकीम जी घरवारी माउ उन्ही जी जेको धरती ते पेर रखियो उहा पेर वारी मिट्टी खणी पीउ जे अॻियां खणी आई लुकमान हकीम पुछो सभा जन्नत जी मिट्टी खणी आया चई हा साईं खणी आयो आहियां पुछे सभा काॾो खणी आया चई घरों खणी आया चई घर में वरी काॾो जन्नत आई हाणे इम्तिहान थो वठेसि पोइ लुकमान हकीम के पुट तो चवे अल्लाह जे नबी अल्लाह जे महबूब फरमायो आ अबे अम्मा जे पेरन जे हेठों जन्नत थो अम्मा जे पेर वाली मिट्टी खणी आयो आ असांजे लाइ जन्नत अल्लाह जे नबी हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अबे अम्मा जे पेरन जे हेठों जन्नत आ अबे अम्मा जी इज्जत क्यों अदब क्यों एहतराम क्यों उन्हीं की खिदमत क्यों तो जन्नत जो रस्तो इहो आ तो जन्नत जो सर्टिफिकेट अब अबो अम्मा घर में है बाहर तो जन्नत घर में है बी हदीस में जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई जेको यतीम जी परवरिश तो करे यतीम बार थींदो आ न अल्लाह जे नबी फरमाए जेको यतीम जी परवरिश तो करे वो जन्नत में इए मासा गड हुंदो नबी साईं 2 आंगुरियूं मथे कयूं हथ जूं हदीस में चेतो त वो माण्हू मासा इए गड हुंदो जी 2 आंगुरियूं गड हाणे जेकॾहिं अल्लाह जे नबी जे तालीम अल्लाह जे नबी जे हिदायत जे मुताबिक तू असां जिंदगी गुजारियूं त जन्नत सस्ती आहे समझ अल्लाह जे नबी जे रस्ते ते जिंदगी गुजारियूं पोइ केॾा बि असांजा अंबार गुनाहनि जा आहिनि मालिक जे दर ते ईंदासीं अल्लाह साईं पंहिंजी रहमत पंहिंजे महबूब जे सदके उहे पहाड़ गुनाहनि जा बि माफ़ हिकिड़े रवायत में चए थो शैतान अल्लाह खे दरख़्वास्त कई शैतान दुश्मन आहे न शैतान अल्लाह के अर्ज कयो तो मोकल दे अकेलो जहन्नम में वञा माण्हुनि ते हमलो कंदुसि मां चइनी तरफ़ अॻियों पोयों सॼो कलो माण्हुनि खे घुलाए पाण सां जहन्नम में वठी मलाइकनि जो ॿुधो त मलाइक परेशान थिया हे चंडो हमलो कंदो दुश्मन आहे 4 तरफ़नि दुश्मन हमलो करे त बची सघंदासीं
अल्लाह साईं मलाइकनि खे तसली ॾिनी त परेशान न थियो। हिन बदबख्त खां ॿ तरफ़ विसरी विया आहिनि शैतान को माण्हुनि ॾे ईंदो चइनि तरफ़ हंधो ॿ तरफ़ विसरी विया। अब तरफ़ घणा आहिनि 6 4 न 6 अॻियों पोयों सॼो खॿो हेठि मथे हाणे हेठि मथे तरफ़ विसरी वियो शैतान को। अल्लाह से मलाइकनि खे फरमायो त जॾहिं पाणहूं हथ खणी मथे दुआ घुरंदा आहियूं न दुआ कीअं घुरंदा आहियूं हथ मथे खणंदा आहियूं न अल्लाह से फरमायो त जॾहिं मथे हथ खणी गुनाहनि जा अंबार खणी बानो सच्ची नियत सां तौबा कंदो माफ़ी वठंदो हथ हेठि न कंदो अॻे गुनाह माफ़। ये तरफ शैतान को बची गयो ॿियो तरफ़ हेठि आहे हेठि वारो यादि था तव्हां नमाज़ में यादि नमाज़ पढ़ंदा आहियूं न रुकू कंदा आहियूं त काॾे हेठि सिजदो कंदा आहियूं काॾे वञूं अल्लाह से मलाइकनि खे फरमायो जॾहिं पूरी ज़िंदगी जा गुनाह खणी सच्ची नियत सां अची पोइ हेठि निवड़े थो सिर सिजदे में रखे थो अञा मथो मथे न खणंदो अल्लाह तो फरमाए ज़िंदगी जा गुनाह माफ़। त हाणे तव्हां असां बि अल्लाह जे दर ते अचूं ओ हेठि सिजदो कयूं नमाज जी पाबंदी कयूं सच्ची नीयत सां अल्लाह खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठूं हथ मथे खणी उन जी रहमत में उमेद रखी अल्लाह खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठूं सिर सजदे खां न खणंदासीं गुनाह माफ़ हथ दुआ वारा अञा हेठि न कंदासीं त असांजा गुनाह माफ़। अल्लाह से तव्हां सां समूरनि खे 5 वक़्त नमाज़ नसीब फरमाए अल्लाह से ॿिन्ही जहान जो भलाई नसीब फरमाए। हाणे मारस गुम त अल्लाह से फरमायो त मुंहिंजे महबूब जे रस्ते ते हलो मुंहिंजे महबूब जे रस्ते में इज़त आहे मुंहिंजे महबूब जे रस्ते में कामयाबी आहे। नबी साईं जी ज़िंदगी में अल्लाह जे नबी जे रस्ते मां सब खां वॾे में वॾा 2 कम अल्लाह जे नबी जे ज़िंदगी मां मिलनि था। हिकिड़ो कम कहिड़ो आहे ओ अमर बिन जुमू जंहिंखे इहा ख़बर न पई पए पहिरियां त मुंहिंजो ख़ुदा इहो कीअं थो थी सघे जेको पंहिंजी हिफ़ाज़त नथो करे। हाणे बि माण्हू अहिड़ा आहिनि न को क़बर ते झुकियो पियो आहे को अलम वटि झुकियो पियो आहे इहो अकल कम नथो करे त क़बर जे मथां को जानवर पेशाब करे त क़बर वारो टिकाए न सघे। कल उन्हीं काठी के कुहाड़े सां कटे पियो अॼु ज़मीन ते खोड़े उनखे ख़ुदा सम्झी हाजत घुरे थो नौज़ बिल्लाह ख़ुदा खे कुहाड़ा अल्लाह जे नबी सब खां पहिरियां अची दुनिया में वॾो इनकलाब बर्पा कयो इंसान जे ग़लत अक़ीदे खे ख़त्म करे सही अक़ीदो ख़ुदा हिकिड़ो अल्लाह हाजत रवा मुश्किल कुशा उहो ई आहे सुपर पावर अल्लाह जे नबी हिकिड़ो कमु इहो असांखे बि इहो ई अक़ीदो रखणो आहे त अल्लाह खां सवा कोई नफ़े नुक़सान जो मालिक हाजत रवा मुश्किल कुशा कोन्हे हिकिड़ो अल्लाह जे नबी जी ज़िंदगी में ॿियो वॾो कमु आहे कहिड़ो अल्लाह जे नबी दुनिया में इंसाननि जो ठहियल कानून ख़त्म करे अल्लाह जो कानून नाफ़िज़ कयो त असां हिकु त अक़ीदो इहो रखूं त अल्लाह खां सवा कोई हाजत रवा मुश्किल कुशा कोन्हे ॿियो असांखे इहो कमु करिणो आहे त हिन असांजे मुल्क असांजी सरज़मीन ते इंसान जो कूड़ो कानून ठहियल न हुजे कंहिंजो कानून अल्लाह जो मुस्तफ़ा जो निज़ाम हले पोइ हिन मुल्क जे अंदरि बरकत बि मुल्क जे अंदरि अमन बि मुल्क जे अंदरि ग़रीब ऐं मज़लूम जी दादरसी बि थींदी पर मुस्तफ़ा जो निज़ाम क़ुरान जो कानून न हूंदो पोइ अल्लाह से असांजे मथां अज़ाब मोकिलींदो। हदीस में नबी साईं फरमायो त जेको माण्हू क़ुरान जे कानून खे पुठींदे थो क़ुरान जो कानून नथो हलाए अल्लाह साईं 2 अज़ाब मोकिलींदो। कहिड़ा अल्लाह जे नबी फरमायो त जेको क़ुरान जो कानून नथो हलाए अल्लाह साईं दुश्मन खे उन जे वसाइल ते काबिज़ कंदो मिल्कियत मुंहिंजी कब्ज़ो ॿिए जो इहा शइ अखियुनि सां अॼु ॾिसो था पाकिस्तान जे अंदरि जेके बि असांजी शइ आहे ज़खाइर आहिनि पर कब्ज़ो उन्हनि ते यहूदियुनि जो
शइ असांजी कब्ज़ो यहूदन वो इन करे त हे मुल्क इस्लाम जे नाले ते आज़ाद थियो पर असां इस्लाम जे कानून खे हिते नथा हलायूं। ॿिए नंबर ते अल्लाह जे नबी फरमायो त ॿियो क़िस्म जो अज़ाब कुरान जे कानून खे जेको पुठी ॾींदो अल्लाह से उन्हनि जे अंदरि अज़ाब इहो मोकिलींदो जो खाना जंगी थींदी, खून रेज़ी थींदी, घर घर सां विढ़ियल आहे, कबीलो कबीले सां विढ़ियल आहे। हिकिड़े इलाइक़े में अलाए केतिरा खून था थियनि, मामूली शइ ते माण्हू हलिया था वञनि। इहा शइ बि असां अखियुनि सां ॾिसूं था। अॼु सभु वाइदो कयो त असां क़ुरान जे कानून जे लाइ उलमा सां साथ ॾींदासीं। क़ुरान खपे न, वक़्त किने में किनो माण्हू हुजो इहो चवंदो न त क़ुरान खपे, पोइ छड़ो क़ुरान न, क़ुरान बि खपे, क़ुरान जो निज़ाम बि खपे। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मद व आलिहि व सहबिही अजमईन।